अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजे प्रोग्रामनि में तालीम जे हवाले सां मुख़्तलिफ़ इशूज़ खे डिस्कस कया आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ डिस्कस कया आहिनि। हुन सां गॾु जेको प्रॉब्लम्स हिन वक़्तु ताईं असां ॾिठा आहिनि त स्टेक होल्डर्स प्रॉब्लम्स जा जेका आहिनि, जंहिंमें टीचर्स हुया, टीचर्स एसोसिएशन्स हुयूं, हुन सां गॾु असां ॾिठो त गवर्नमेंट ऑफिशियल्स मुख़्तलिफ़ जेका आहिनि जेका सर्वेस थिया उन्हनि जा असां रेफरेंसिस ॾिना। सिंध टीवी पंहिंजे तौर ते इहा कोशिशि कई आहे, हिकिड़ी काविश आहे त जेको तालीम जे हवाले सां असांजी सिंध में एॾो मसइलो थियो आहे, उन ते असां तव्हांजे ॾाढो जेका सभु माण्हू आहिनि, जेका स्टेक होल्डर्स आहिनि, तव्हांजे साम्हूं रखूं। फ़ैसिलो तव्हां बि कयो त हिन हवाले सां किथे जेका आहिनि तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि, जंहिंखे सभु गॾिजी कलेक्टिवली ठीकु करे सघनि था। छो त जेकॾहिं तालीम सही न हूंदी त असांजी जेका आहे क़ौम नेशन जेका आहे हुनजो बका तमामु मुश्किल थींदो। अचो त गुफ़्तगू था कयूं। अॼु असां हिन स्टेक में पंहिंजे स्टूडेंट्स जो जेको वॉइस हुयो हुननि खे शामिलु न कयो हिन वक़्तु ताईं। अॼु असां कोशिशि कई आहे त जेका तालिब इल्म आहिनि, जेका हिन सॼे एजुकेशन जो हिकिड़ो वॾो तमामु अहम जुज़ आहिनि, इम्पॉर्टेंट इंग्रीडियंट आहिनि, उन्हनि खां पुछूं था त हू सॼे तालीमी जेको निज़ाम आहे हुन में जिते प्रॉब्लम्स थियनि था हू हुनखे कीअं था ॾिसनि, कंहिंजो वधीक कसूर सम्झनि था, कंहिंखे वधीक दोष ॾियनि था, ऐं हू हुननि जी नज़र में हिन तालीम जी बहितरी जे लाइ कीअं कमु करे सघिजे थो। इन्हनि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू था कयूं। असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे शाहिद हुसैन मुग़ैरी साहब खे, पाण मैथ्स कम्युनिकेशन जा फेडरल उर्दू यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहिनि। हुन सां गॾु असांजा ॿिया महिमान आहिनि परवेज़ लाड़ साहब, पाण इंटरनेशनल रिलेशन जा स्टूडेंट आहिनि फेडरल उर्दू यूनिवर्सिटी कराची में। हिननि ॿिन्हिनि दोस्तनि सां ॻाल्हायूं था ऐं पुछूं था त हू हिन सॼे प्रॉब्लम खे, सॼे सिनेरियो खे कीअं था ॾिसनि। अचो त गुफ़्तगू जो आगाज़ था कयूं। शायदि तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। मां तव्हां खां स्टार्ट थो कयां, पुछणु थो चाहियां त हीउ जेको तालीम जा तव्हां ॾिसो था सिंध जे हवाले सां ख़ासि तौर ते मसइला, हुन सॼा जेका प्रॉब्लम्स तव्हांखे नज़र अचनि था, हुन में किथे तव्हां सम्झो था त जेको स्टूडेंट जो किरदारु आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी नवीद भाउ। जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको माण्हू खे जेॾीमहिल शौर हूंदो आहे तालीम जे हवाले सां, जेकॾहिं माण्हू खे शौर ईंदो आहे त माण्हू सभ खां पहिरियां पंहिंजे घर में जेको सो शयुनि जी कमी ॾिसंदो आहे, उहो महसूसु कंदो आहे, पोइ कोशिशि कंदो आहे उन्हनि खे जेको आहे सो पूरी करण जे लाइ। जेकॾहिं इंसान वटि शौर ई न हूंदो त जेको आहे सो उहो अॻिते को उनजो किरदारु न हूंदो, न उहो पंहिंजे घर जे लाइ कमु कंदो, न पंहिंजे सोसाइटी जे लाइ कमु कंदो, न ई जेको सो बेटरमेंट फॉर कंट्री एंड नेशन। त जेको आहे सो हिननि वटि जेके असांजे रूट लेवल ते प्राइमरी खां वठी जेको सो मुंहिंजे ख़्याल में मथे लेवल ते सेकेंडरी एजुकेशन ताईं जेको सो जेके शागिर्दनि खे उन्हनि खे जेको आहे सो को बि शौर कोन्हे इन जे लाइ जो उते प्रॉपर उन्हनि खे गाइडलाइन नथी ॾिनी वञे, ऐं ॿिया उन्हनि जा जेको सो क्लासिस वग़ैरह नथा हलनि। ऐं टीं ॻाल्हि इहा त जेको आहे सो उते जेके घोसड़ू उस्ताद आहिनि, जेके ड्यूटी प्रॉपर तरीक़े सां नथा कनि, या वरी उहे इलाइक़ा जिते जिते स्कूल्स बंदि लॻा पिया आहिनि, बैकवर्ड एरियाज़ आहिनि, सिटी खे जेको आहे सो छॾे करे एज़ कम्पेयर टू सिटी विलेज में जेको आहे सो जेके ॻोठाणी लाइफ आहे उते स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, जेको सो मोर देन 6000। त जेके नेचुरल डिज़ास्टर में या फ्लड इफेक्टेड एरियाज़ जेके स्कूल्स आहिनि प्राइमरी खां वठी सेकेंडरी लेवल ताईं उहे डैमेज थी चुका आहिनि, उन्हनि जे लाइ को प्रॉपर गवर्नमेंट को माना जेको सो उन्हनि लाइ हिकमत अमली न जोड़ी आहे हिन महिल ताईं। त उन्हनि जा स्कूल्स वग़ैरह नथा हलनि त उहे ॿारनि खे जेको सो तालीम कान हासिलु कंदा, उहे शौर या उहे जेको पंहिंजे हक़नि जी कीअं ॻाल्हि कंदा। परवेज़, हीअ जेका ॻाल्हि कई आहे शाहिद, जेको एजुकेशन जो शौर जो हिकिड़ो तालुक़ु आहे एजुकेशन सां, पर मूंखे इहो ॿुधायो त एजुकेशन असां ॾिसूं था जेका लास्ट 10 साल जेका आहिनि हुन में तमामु घणो एजुकेशन जो मयार जेको आहे उहो हेठि आयो आहे, ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां। त छा 10 सालनि में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थिया जेको माण्हुनि में शौर न हुयो ऐं पहिरां जे माण्हुनि खे शौर हुयो? अहिड़ो तव्हां छा था सम्झो त शौर जो मसइलो आहे या ॿियो बि तव्हांखे कोई इशू नज़र थो अचे? सर, मसइलो इहो आहे त शौर जो त मसइला आहिनि, पर जीअं मुंहिंजे भाउ चयो त प्राइमरी रूट लेवल जेको असांजो आहे उन खां ई ख़राबी शुरू थी वई आहे। उन खां अलावा इन जी वॾी मसइला इहे आहिनि त गवर्नमेंट उन ते का नज़रसानी नथी करे। उन खां अलावा न ई उन्हनि का अहिड़ा प्रॉपर जेके यूनिवर्सिटी लेवल ते जेके स्टूडेंट पहुचंदा उन्हनि जे लाइ का बि हिकु त फंड्स जारी न कया आहिनि, जेके उन्हनि खे वर्कशॉप कराइनि, मुख़्तलिफ़ वर्कशॉप आहिनि जेके ॿियनि ॿाहिरि दुनिया में जेका ॿियनि कंट्रीज़ में यूरोपी यूनियन इन्हनि में यूरोपी कंट्रीज़ में उन्हनि में उहा फंड्स ॾिना था वञनि जीअं उहे एक्टिविटीज़ करे सघनि स्टूडेंट्स। पर असां वटि मसइलो इहो आहे त असां तव्हां ॾिसंदो त हिन ईयर हिन बजट में असांजी गवर्नमेंट बजट रहंदो 10% घटि कई आहे, वधाइण जे बजाए घटि कई आहे।
डेवलपमेंट में घटि कई आहे 10%, ऐं जेका एतिरी असांजी एजुकेशन त फाल्ट न थी आहे जो तव्हां 10% हुनखे घटि कई आहे। उनखे अलावा जेको असां में जेको स्ट्रक्चर आहे हुन में यूनिवर्सिटी लेवल या कॉलेज लेवल ते उते अचे थो त सियासी जेके माना आहिनि धुरियूं काफ़ी उन्हनि जूं हिकु विंग्स ठहियल आहिनि जेके कंहिं महिल बि पंहिंजे क्लासूं बंदि कराए सघनि था, ऐं उते गुंडागर्दी ऐं हिन में धौंस धमकी जे हवाले सां इहो सेमेस्टर ई तबाह करे सघंदा। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त सिंध यूनिवर्सिटी में या फेडरल उर्दू यूनिवर्सिटी कराची में तव्हां काफ़ी हिते अगरि खून थींदा आहिनि त उहो 2 महीना बंदि थी वई आहे यूनिवर्सिटी। या तव्हां ॾिसो त हिन में सिंध यूनिवर्सिटी में त उते 3 महीना बंदि हुई यूनिवर्सिटी। इन्हनि जो मक़सदु इहो आहे तव्हां उन ॾे प्रॉपर ध्यानु न आहे, ऐं न ई गवर्नमेंट उन्हनि विंग्स खे रोके सघे थी जेके इन जे पुठियां उहे कमु कनि था। अच्छा शाहिद, मूंखे तव्हां ॿुधायो, हीअ जेका विंग्स जी ॻाल्हि कई तमामु बहितर ॻाल्हि कई परवेज़, पर जेका विंग्स आहिनि हू त बुनियादी तौर ते सभु शागिर्द आहिनि, पोइ त माना तव्हां सम्झो था त शागिर्द ई पंहिंजो शागिर्द किरदारु अदा नथा कनि। सही, बिल्कुलु मां जेको सो अदा परवेज़ जी ॻाल्हि त मुतफ़िक़ आहियां। बहरहाल ईअं आहे त सियासत का बुरी ॻाल्हि न आहे। सियासत दुनिया जे जेको सो हर कुंड ते हर जेको सो एजुकेशन जे इदारनि में जेको सो इवन पब्लिक जेको सो उन्हनि में ऑफिसर में जेके बि उन्हनि जा आहिनि डिपार्टमेंट उन्हनि में बि जेको सो इहा आहे। सियासत करण का बुरी ॻाल्हि न आहे, पर सियासत जे उनखे जेको सो नज़रिए खे ग़लति जेको सो इस्तेमालु करणु, इन में जीअं मिसाल अदा ॻाल्हि कई त भत्ताखोरी या जेको सो उन्हनि खे टार्चर करणु या स्टूडेंट्स खे या यूनिवर्सिटियूं वग़ैरह बंदि कराइणु 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं उन्हनि जी जेको सो तालीम जे मथां जेको उन जा बुरा असरात पवनि था, या उन यूनिवर्सिटी जो जेको सो इमेज जेको असांजो जेको सो फॉरेन कंट्रीज़ में असांजो जेको इमेज जेको सो ग़लति साबित थिए थो, उहे इन्हनि पॉलिटिशियन जेके लीडर आहिनि उन्हनि जे करे। मुंहिंजो सवाल छा तव्हां सम्झी न सघियो, मां बल्कि इनफैक्ट ॿीहर हुन थो कयां त जेका स्टूडेंट विंग्स जी ॻाल्हि थी, ख़ासि तौर ते जेका जंहिं वटि असां ॾिसूं था त को ज़ोर ज़बरदस्ती बि आहे, उन वटि माण्हुनि खे टॉर्चर बि कनि था स्टूडेंट्स खे, ॿियो बि उन जो मीन्स यूज़ कनि था, त हू जेका हीअ सॼो जेका असां ॾिसूं था हू करण वारा जेका आहिनि उहे असांजा स्टूडेंट्स ई आहिनि मोस्टली, जेका तालीमी इदारनि जा शागिर्द आहिनि जेको हीअ कनि था, पोइ जे कंहिं बि पॉलिटिकल बैनर जे अंडर कनि था, पर शागिर्द ई कनि था। तव्हां सम्झो था त शागिर्दनि जो बुनियादी तौर ते पाण कुझु सीरियसनेस घटि आहे, या तव्हां सम्झो था त उहो ॿियनि जेका आहिनि ज़रियनि ॿियनि उन्हनि जे करे चार्ज वधीक हूंदा आहिनि? उन में इहो जेको सो सियासी उनखे जेको सो सपोर्ट थींदी आहे, पोइ उहे जेको सो तालीम जे उनखे हासिलु करण जे लाइ उनखे घटि उन जे लाइ कमु कनि था। असल में सियासत जो कमु इहो हूंदो आहे जेको सो शागिर्दनि जे जेके बि मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे हल करणु, उन में जेको सो एडमिशन जा मामला हुजनि या इवन डिग्री वठण जे मामिलो हुजे या प्रोग्राम अरेंज कराइण जे लाइ, या लाइब्रेरी में जेके बुक्स वग़ैरह उन्हनि जी कमी आहे, या यूनिवर्सिटी में जेके फैसिलिटियूं न आहिनि उन फैसिलिटियुनि जे बारे में जेको सो उन्हनि शागिर्दनि तंज़ीम जेको सो आवाज़ उथारे सघनि थियूं, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे सघनि थियूं। पर हिते जेको सो सियासत खे ग़लति इस्तेमालु कयो थो वञे, पंहिंजे जेको सो हिकु मख़सूस टारगेट रखियो उनखे इस्तेमालु कनि था पंहिंजे जेको सो इंट्रस्ट जे बुनियाद ते। अच्छा, मां हिकिड़ो ॿियो सवाल पुछणु चाहींदुमि, पर हुन खां पहिरियों मां चाहियां थो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठां। मुंहिंजो सवाल इहो आहे, तव्हां ॿिन्हिनि दोस्तनि खां मां पुछणु चाहींदुमि त शागिर्दनि जी पंहिंजी सीरियसनेस तव्हां हाणे घणी था ॾिसो, तव्हांखे लॻे थो त शागिर्द पंहिंजी तालीम जे हवाले सां वधीक सीरियस आहिनि, या हू फेसबुक ते ट्विटर ते या ॿियनि शयुनि में हुनजी जेका एक्टिविटीज़ एतिरी वधी वई आहे त तालीम खे घटि जेका आहे पंहिंजी तवजो त ॾियनि था, या तव्हांखे लॻे थो त हाणे हिननि फेसबुक ट्विटर खे यूज़ करे ई शागिर्द थोरो वधीक तालीम जी तरफ़ पंहिंजी जेका इंट्रस्ट उन्हनि वधाई आहे, रिसर्च कनि था, सभु कुझु कनि था? तव्हां पर्सनल तौर ते शागिर्दनि खे हिन हवाले सां कीअं था ॾिसो? हिन सवाल जो जवाब था वठूं हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। नाज़रीन, मुख़्तसर ब्रेक था वठूं, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं शागिर्दनि जेको किरदारु आहे तालीम जे हवाले सां हुन ते गुफ़्तगू कयूं था हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते था वधायूं। ब्रेक ते वञण खां पोइ पहिरियों असां सवाल पुछियो त शागिर्दनि जे किरदार खे कीअं था ॾिसनि, छा सम्झनि था त शागिर्दनि जी जेका सीरियसनेस जो लेवल आहे उहो पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां असांखे घटि नज़र थो अचे, या हू एतिरो ई आहे या वधियो आहे? हिन हवाले सां असां पंहिंजे स्टूडियोज़ में शागिर्दनि खे दावत ॾिनी आहे, हुन खां पुछूं था। जी, तव्हां ॿिन्हिनि महिमाननि में जेको हिन सवाल जो जवाबु ॾियणु चाहे त स्टूडेंट्स जेका आहिनि हुननि जी तव्हांखे केतिरी सीरियसनेस नज़र थी अचे? मां इहो ई चवंदुमि त इट्स डिपेंड ऑन सेल्फ इंट्रस्ट। जेकॾहिं शागिर्द अॼुकल्ह असां वटि दुनिया में जेको सो इंटरनेट अची वई आहे, इन जी फैसिलिटी आहे, या मोबाइल नेटवर्क असां वटि इवन अची वई आहे, त उन जो जेको सो जेकॾहिं सुठो इस्तेमालु कनि था त मां चवां इट्स बेनिफिट फॉर ऑल। उन जो फ़ाइदो सुठे नमूने सां सुठी रीति वठी सघनि था ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे सघनि था, अॻिते वधी सघनि था, पंहिंजे नॉलेज में इज़ाफ़ो करे सघनि था।
ऐं जेको आहे सो ॿियनि ताईं पंहिंजी ॻाल्हि हाणे जेॾी महिल असां तालीम हासिलु कयो आहे, असां वटि शऊर आहे, त हाणे असां ते इहो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारियूं जेके इन्हनि शयुनि खां महरूम आहिनि। पर जेकॾहिं असां मुंहिंजो सवाल पोइ वरी उते रहिजी वियो। मां ॿिन्हिनि खां वरी सवाल थो पुछां त स्टूडेंट्स जी सीरियसनेस जो लेवल तव्हांखे कीअं थो नज़र अचे? पहिरियों परवेज़ तव्हां ॿुधायो। असल में सीरियसनेस तव्हां सही था चओ त घटिजी वई आहे। उनजी वजह इहा आहे त उनजो हिकु त पेरेंट्स जो उनजी मथां नज़रसानी कान्हे, ॿियो उन खां अलावा उनजी जेका गवर्नमेंट वरी चवंदुसि छो त उन्हनि जा अगरि वर्कशॉप हूंदा न त उन्हनि खे हिकु शऊर ईंदो। ठीकु आहे, मां स्कूल कॉलेज लेवल ते त असां पहिरों बि ॾिठा आहिनि, ज़िंदगी में कॾहिं वर्कशॉप्स न थिया आहिनि, पर स्टूडेंट्स डिलीवर कयो आहे, पढ़ंदा हुया, पोइ कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ में ईंदा त कुझु बहितर हुया। उन में इहो पंहिंजी जॻह ते हक़ीक़त आहे त वर्कशॉप जी इंपॉर्टेंस आहे, पर मां हिकिड़ी ओवरऑल थ्रू जेका सिंध जी एजुकेशन जे स्टूडेंट्स जे हवाले सां उनजी वजह ही त पहिरियों एतिरी फैसिलिटीज़ न हूंदियूं, त वरी उन खां अलावा जंहिंमहिल हाणे मौजूदा दौर में इहे फैसिलिटीज़ तमामु इलाही घणियूं अची वियूं आहिनि, उन करे उन वटि शागिर्दनि उहो शऊर न आहे जेको हू सही तरह इस्तेमालु करे सघनि। उन लाइ असांजे यूनिवर्सिटियूं बि क़दम खणनि ऐं उन जे लाइ चेक एंड बैलेंस असांजे पेरेंट्स बि रखनि, त हू कंप्यूटर अगरि वठी था ॾियनि ऐं मोबाइल वठी था ॾियनि त उहो कहिड़े हिसाब सां हू यूज़ था कनि। अगरि हू बेनिफिशियल आहे त ठीकु आहे, अगरि न आहे त उनखे उहा शइ प्रोवाइड न कई वञे, छो त अगरि उहा प्रोवाइड कई वेंदी त उहो मिसयूज़ सिधी ॻाल्हि कंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेको तव्हां चई त हिन में ट्विटर या फेसबुक जेको असांजो अॼुकल्ह हले थो, इन में इहा तमामु भली ॻाल्हि आहे, छो त असां हिक ॿिए सां कनेक्ट था थियूं। अगरि को स्टूडेंट इंग्लैंड वेठो आहे या उनजा ॿिए मुल्क में वेठो आहे त असांजा उनजा हिकु ख़्यालात असांजा मिलनि था, केतिरो परसेंट कयूं था, चवण जी हद ताईं त बिल्कुलु सही आहे। असांजा केतिरा अहिड़ा दोस्त आहिनि जेका ईअं इंटरेक्शन कनि था, को लर्न कनि था, इंटरेक्शन उनजे लाइ जो घटि था कनि, इहा ॻाल्हि आहे। तव्हां अगरि चवंदो 20% त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में हूंदी, छो त 20% ताईं इंटरेक्शन हले थो, बाक़ी ॿियो जेको आहे मिसयूज़ तमामु घणो पियो थिए। इन जे पढ़ाई जे हिसाब सां या हुन एजुकेशन जे हिसाब सां उनखे घटि यूज़ पिया कनि, उन सिधी ॻाल्हि आहे। जो उनजे हिसाब सां उहो शऊर न आहे या त उन्हनि खे उहा फैसिलिटीज़ घणी ॾिनी थी वञे, उन करे उहो उनखे सही तरह डिलीवर नथा करे सघनि। अच्छा, मां तव्हां ॿिन्हिनि दोस्तनि खां पुछणु चाहींदुमि, सिंध जी तालीम में जेका कॉपी कल्चर आहे स्टूडेंट जो, उहो तव्हां कीअं था ॾिसो त हुनजो केतिरी हद ताईं तालीम तबाह करण में हथु आहे? बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हां तमामु सुठो तव्हां हिन ॻाल्हि खे खयो आहे। जेको सो वाक़ई तालीम में जेकॾहिं कमी आहे या तालीम जी तबाही जो कारण आहे, बुनियादी इहो ई कॉपी कल्चर आहे। उन में मां इहा ई ॻाल्हि कयुमि त न आयल उस्ताद जेके अपॉइंट थियनि था, जिन खे पाण जेको सो हिकिड़ो इवन दे आर नॉट एबल टू स्पीक इवन अ सिंगल सेंटेंस इन इंग्लिश और इन अदर लैंग्वेज, उन्हनि खे जेकॾहिं लिखण या पढ़ण जी जेको सुठे उनजे बुनियादी उन वटि मवाद कोन्हे, त उहे ॿारनि खे कहिड़ी तालीम ॾींदा? पोइ उहो ई जेको सो वरी इनखे अॻिते वधाइनि था, चीटिंग कराइनि था, रूट लेवल खां प्राइमरी खां वठी सेकेंडरी क्लासिस ताईं। पाण नथा कनि, मक़सदी पाण वञी ईमानदारी सां वञी पढ़नि था, पंहिंजी स्टडीज़ खे सीरियस था वठनि, उन्हनि खे जेकॾहिं प्रॉपर तरीक़े सां गाइडलाइन मिलंदी, उन्हनि जे जेकॾहिं क्लासिस हलंदा, उन्हनि खे उहे एक्टिविटियूं करायूं वेंदियूं, त उहे माण्हुनि खे जेॾीमहिल नॉलेज हूंदी त उहे माण्हू कुझु अॻिते वधंदा ऐं ॻाल्हाईंदा ऐं लिखंदा न। उन्हनि वटि जेकॾहिं नॉलेज ई न हूंदी, तव्हांखे पहिरियों खां ई वटि हिकिड़ो ज़हन में विहारियो थो वञे, बाबा को मसइलो ई न आहे, तूं क्लास न वठि, जेको सो चीटिंग थी वेंदी। मां चवां थो कुझु हिन में पेरेंट्स जी बि ग़लतियूं आहिनि, कुझु हिन में सियासी जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी बि ग़लतियूं आहिनि, स्टूडेंट्स जी बि ग़लतियूं आहिनि। बहरहाल उन ॻाल्हि खे मां एतिरो नथो चई सघां, छो त इहो डिपेंड करे थो इदारे जे मथां, इदारो केतिरो जेको सो उन से सिंसियर आहे उन ॻाल्हि सां। जी परवेज़ सर, तव्हां जीअं भाऊ बि चए त पेरेंट्स जो ऐं हिन जे इदारनि जो वाक़ई मसइलो आहे, स्टूडेंट जो उन करे तव्हां मां नथो सम्झां एतिरो छो उन जो हथु, छो त हिकु स्टूडेंट त भॼणु चाहींदो घणे क़दुरु, छो त नंढो जेको आहे इंटर जो ॿारु या मैट्रिक जो ॿारु उहो स्टडीज़ खां थोरो किनारा कशी कंदो आहे, उन जे करे उनजी चेक एंड बैलेंस उहे पेरेंट्स कंदा आहिनि, उहे टीचर कंदा आहिनि जेके उन मथां आहिनि। ऐं इन खां अलावा ॾिठो वञे तव्हां जीअं माना इहो असां जवाज़ ॾियूं था त जेकॾहिं स्टूडेंट्स नथा पढ़नि त हुनजे लाइ जवाज़ इहो आहे त हू पढ़णु नथा चाहिनि, इन करे स्टूडेंट्स जी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे। पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लेकिन मसइलो इहो आहे त उन में उहो शऊर न आहे। असल बेसिक इहो मसइलो आहे त असांजे जो नंढे लाइ को हिकिड़ी शइ ॾिनी वई आहे, त उनखे अगरि तव्हां बंदि कंदव त उहो नेट उहो उन में सिधी ॻाल्हि आहे उहो ॿारु अॻिते न वधंदो। जीअं ॾिठो पंजाब में अगरि उन्हनि वटि शऊर आहे, बाबा असांखे कापी न आहे करणी, त उहे कापी न पिया कनि ऐं उहा तालीम सुठी मयार जी उन्हनि वटि आहे। असांजे सिंध में इहो फैक्टर आहे त असां वटि भई शुरू खां ई असां वटि इहो सिंसियरिटी ॾिठी वञे त कोन्हे, असांजे ॿारनि में बि असांजे स्टूडेंट्स में बि कोन्हे। छो त हिकिड़ो मास्टर लेवल जो अगरि उहो
ॿार आहे त उनखे पंहिंजे हिन जी जेका आहे कहिड़े बि डिपार्टमेंट जा उनखे डेफिनेशन सही तरह न ईंदी ऐं उनजी इहा ख़बर बि न हूंदी सब्जेक्ट कहिड़ा पढ़े थो। अगरि तव्हां ॾिठो वञे त खैरपुर यूनिवर्सिटी आहे या ॿियूं कुझु यूनिवर्सिटी जेके प्राइवेट डिग्री ॾियनि त उन्हनि वटि का ॼाण ई कोन्हे त हू डिग्री कहिड़ी था कनि इहा ख़बर न हूंदी आहे। त उन में मसइलो इहो आहे त इदारे जा मसइला आहिनि। उन में ओवरऑल असांजी सोसाइटी बि हिकिड़ी इन नहेज ते पइजी चुकी आहे त उहा इन बारे में सोचे बि कोन थी। कॉपी कल्चर में अगरि कुझु धुरियूं उथनि थियूं कॉपी कल्चर में, कुझु स्टूडेंट जीअं असांजी इंडो सोशल फोरम हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन इन हवाले में काफ़ी उन सुञाण आंदी, पर मसइलो इहो आहे त उन जे हिकु रुकावट विझण जे लाइ इंडो सोशल फोरम खे धमकियूं ऐं धोस सिर्फ़ु न त इहे सियासी पार्टियूं पर जेके असांजी कुझु कॉमप्रस्त पार्टियूं या कुझु अहिड़ा ग्रुप हुया जेके सियासी या वॾेरा उहे बि उन्हनि खे धमकियूं ऐं धोस पिया ॾियनि त जीअं तव्हां इन ॻाल्हि खे न छॾियो, छो त उन जा ख़ुदि ॿार बि उन्हनि पढ़नि पिया। अच्छा, मूंखे ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायो त स्टूडेंट्स पंहिंजे जेका आहे जेको सिलेबस आहे हुन जे अलावा जेका असांजा अॼोका स्टूडेंट आहिनि जंहिंमें मां यूनिवर्सिटी लेवल जी ॻाल्हि थो कयां, यूनिवर्सिटी ताईं लेवल ताईं जेको असांखे हुन में पंहिंजे सिलेबस जे अलावा पाण पंहिंजी तौर सां कोशिशि करे ॿियूं शयुनि खे पढ़ण जी हुन में तव्हांजी केतिरी नज़र अचे थी त क्यूरियोसिटी आहे एतिरी या तव्हांखे लॻे थो त स्टूडेंट्स हाणे फ़िलहालु पंहिंजे स्टडीज़ जे अलावा बि अॻिते पोइ हिते नथा पढ़नि? बिल्कुलु जेको आहे सो हिन में मोर देन 10% मां अहिड़ा जेको सो शागिर्द ॾिठा आहिनि मोस्टली लाइब्रेरीज़ में स्टडीज़ कंदे जेके पंहिंजे सिलेबस खां हटी करे शऊर जे लाइ जेको सो पंहिंजे नॉलेज जे इज़ाफ़े जे लाइ हू ॿियनि सिलेबस या ॿाहिरि जेको सो करंट अफेयर्स वग़ैरह उन्हनि सां बि जेको सो वाबस्ता आहिनि पंहिंजे इज़ाफ़े नॉलेज जे इज़ाफ़े करण जे लाइ। त उन में न सिर्फ़ु उन्हनि खे शऊर मिलंदो बल्कि उहे सुठा पंहिंजे जेको सो पंहिंजे नेशन जे लाइ या पंहिंजे उन जे लाइ क़ौम जे लाइ सुठा साबित थींदा ऐं अॻिते हली उहो सुठो कमु कंदा। अच्छा, सिलेबस जो जेको बुनियादु आहे सिलेबस हिकिड़ो महदूद सोच रखंदड़ आहे। असां वटि फ़ारसूदा पुराणे निज़ाम जी जेको हिकिड़ो सिलेबस मौजूदु आहे। इवन पाकिस्तान हिकिड़ी कंट्री आहे, हिकिड़ो ई जेको सो मुल्क आहे, पर उन में बि जेको सो इक्वलिटी सूबनि में न आहे। सिंध जो हिकिड़ो पंहिंजे तालीम जो हिकिड़ो सिलेबस ठहियो पियो आहे, पंजाब जो टेक्स्ट बुक पंहिंजो हिकिड़ो ठहियो पियो, बलूचिस्तान जो पंहिंजो, त उन्हनि ॿिन्हिनि जा यानी उन चइनि शागिर्दनि जा राया ऐं हिकमत मिली उन जा नज़रिया तमामु यानी हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ जिन में यूनिवर्सिटी में गॾु थियनि था उन्हनि जो जेको सो सिलेबस जे मुताबिक़ जेके उन्हनि स्टडी कई आहे त उहे तमामु उन्हनि जा मुख़्तलिफ़ लॻा आहिनि जेके उन तमामु यानी डिफ़िकल्ट साबित थींदा। शायदि तव्हांजी ॻाल्हि सही आहे। मां परवेज़ तव्हां खां पुछणु थो चाहियां त जेका तालीम जे हवाले सां जेकॾहिं असां बहितरी जी कोशिशि कयूं कलेक्टिवली, जीअं मां हिकिड़ी मिसाल कोशिशि कयां थो, सिंध टीवी जो हिकिड़ो प्लेटफॉर्म असां कोशिशि कयूं था त स्टूडेंट्स जेकॾहिं कलेक्टिवली कोशिशि कनि त तव्हांखे छा तव्हांखे नज़र थो अचे त कहिड़ी शइ स्टूडेंट्स सॼी ॻाल्हि थो कयां सॼे सिंध में कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ जा त उहे स्टूडेंट्स पंहिंजे तौर ते कनि त तालीम में बहितरी थी सघे थी? उन में बहितरी अची सघे थी। तव्हां सही पिया चओ त अगरि असांजी मीडिया सिविल सोसाइटी ऐं असांजे जेके उन में वॾो हथु जेको स्टूडेंट्स जो ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि में अगरि उहो शऊर ईंदो त उहे अगरि काफ़ी कुझु करे सघनि था। जीअं कॉपी कल्चर हू अगरि पाण कॉपी न कंदा त उन्हनि खे को बि नथो करे सघे, अगरि हू पाण पढ़ंदा त उनखे को नथो पढ़ाए सघे, अगरि टीचर को नथो वठे क्लास त उन जे ख़िलाफ़ु का आवाज़ नथी उथारी वञे उन कॉलेज में उन स्कूल में या उन यूनिवर्सिटी में। पर अगरि उहे ॿार सिंसियर हूंदा ऐं उहे स्टूडेंट सां सिंसियर हूंदासीं त काफ़ी हद ताईं उहा बहितरी अची सघे थी ऐं असां इन जे हिसाब सां कलेक्टिवली अगरि कोशिशि कयूं त असां काफ़ी हद ताईं असां पंहिंजी एजुकेशन बहितर करे सघूं था। स्टूडेंट जेको पाण एब्सेंटिज़म कंदा आहिनि, एब्सेंट थींदा आहिनि, हुननि जे हवाले सां तव्हां छा था चओ? थो चलो ठीकु आहे टीचर्स नथा अचनि पोइ स्टूडेंट्स आवाज़ उथारे सघनि था, पर असां बि त ॾिठो आहे न त जेका असांजी शॉर्ट अटेंडेंस हूंदी आहे मोस्टली पोइ वरी आख़िरी ॾींहंनि में वञी अटेंडेंस कवर कराइण जे लाइ कोशिशि कंदा आहियूं, टीचरनि खे चवंदा आहियूं कुझु कंदा आहियूं, या कॉलेज लेवल में त फॉर्म भरे छॾींदा आहियूं अटेंडेंस जेको असां उहो कंदा बि न आहियूं। त हू जेको स्टूडेंट्स जो पंहिंजो रुझान आहे त कॉलेज यूनिवर्सिटी नथा वञूं या पोइ कुझु कोचिंग सेंटर में वञी पढ़ी छॾींदासीं या कंहिं कहूं आख़िरी ॾींहंनि में कुझु सॉल्व पेपर वठी कुझु कमु करे वठंदासीं, हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? अगरि उहो यूनिवर्सिटी लेवल ते छोकिरो आहे त उन में इहो हूंदो आहे त ॾिठो वञे त हाणे कराची यूनिवर्सिटी में कुझु अर्सो पहले 75% हुनजी अटेंडेंस हुई त हर छोकिरो कोशिशि कंदो त असां अटेंडेंस 75% खां मथे अबो ॾियूं तॾहिं असांखे फॉर्म मिलंदो इन जो एग्ज़ाम जो। पर अगरि उन्हनि खे जंहिंमहिल लीनियंसी मिली वई त उहो पंहिंजे हिसाब सां उहो पोइ ते फ्री आहे। उन खे अलावा उन में उहो या त शऊर न आहे या हू उनखे सीरियसनेस सिधी ॻाल्हि आहे उहा नथा वठनि उन हिसाब सां। पर उन में असांजे हिन जो इदारनि जो बि थोरो घणो ॾोह आहे। उहो अगरि उन नहेज ते रखंदा आहिनि त असांखे 75% या 80% असांखे हिकिड़ी अटेंडेंस खपे त उहो ॿार जेको गुसाईंदो उहो बि अची वेंदो। काफ़ी आहिनि स्टूडेंट जेके अहिड़ा इहे हरकतूं कनि था। बाक़ी मां मेजोरिटी मां फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में असां टीचरनि खे ॻोल्हींदा आहियूं त असांखे अची क्लास वठो। उहे असांजा टीचर जेके आहिनि या त अचनि कोन पिया या त लेट पिया अचनि, जो उन्हनि जो पीरियड ई उनजो जेको हूंदो आहे सब्जेक्ट ई उनजो टाइमिंग ख़तमु थींदी आहे।
ठीकु, मां लास्ट क्वेश्चन्स में आहियां. मां पुछणु चाहींदुमि त तव्हां जेको असांजो एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे कॉलेजिस जो ख़ासि तौर ते, ऐं जंहिं सिस्टम मां तव्हां बि निकिता आहियो, त हुन कॉलेजिस जो एग्ज़ामिनेशन सिस्टम जेका आहे हुन में तव्हां केतिरे हद ताईं मुतमइन आहियो? तव्हांखे लॻे थो त हीउ सॼो सिस्टम थोरो चेंज थियणु घुरिजे? जीअं दुनिया में सेमेस्टर सिस्टम्स थी विया आहिनि, MCQs खे असां घणी इंपॉर्टेंस था ॾियूं, उते वरी प्रैक्टिकलिटी तमामु घणी आहे, असां वटि थोरो रटा करे माण्हू जेको अची थो वञे, हुननि सॼे सूरत खे तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु इहो थियणु खपे. यूनिवर्सिटी लेवल ते जीअं तालीम तमामु आसान थी चुकी आहे. असांजो सॼे साल जो कोर्स असां हुनखे 2 हिसनि में पोर्शन में डिवाइड कयो आहे. सेमेस्टर वरी उन सेमेस्टर खे बि वरी अञा हेठि असां डिवाइड कयो आहे. कुझु असां असाइनमेंट जे बुनियाद ते, कुझु असां मिड टर्म जे बुनियाद ते, ऐं कुझु वरी फाइनल टर्म ते. त उन में इहो न सिर्फ़ु उहो शागिर्द सुठो परफॉर्म करे थो, पर सुठी जेको तालीम ऐं सुठो जेको नॉलेज बि पिणु हासिलु करे थो. त कॉलेज लेवल ते बि इहो ई जेको निज़ाम आणणु घुरिजे, जंहिंमें इहे सेमेस्टर वाइज़ हुजे, ऐं जेको इहे मिड टर्म वग़ैरह ऐं ॿियूं प्रैक्टिकल वग़ैरह इहे एक्टिविटीज़ हुजनि, वर्कशॉप हुजनि, जंहिंजे करे हू माना सुठे नॉलेज हासिलु करे सघे थो. ठीकु, शायदि पंहिंजो परवेज़ तव्हां ॿुधायो त मां 1 ऐं 2 रीज़न चवां तव्हांखे, रीज़न नंबर 1, रीज़न नंबर 2, त तव्हांखे कहिड़ो 1 ऐं 2 ते रीज़न्स रखंदो जंहिं सिंध जी तालीम खे हिन तबाही जा जेका नहज ते पहुचायो आहे? अगरि ॾिठो वञे त उन में ॿिन्हिनि धुरियुनि जो हिकु त कलेक्टिवली हिकिड़ो ॾोह आहे, उहो शागिर्द हुजे या असांजा टीचर्स हुजनि या असांजा सिविल इदारा हुजनि. रीज़न 1 ही थी वियो त स्टूडेंट्स ऐं टीचर्स जेका आहिनि हुननि जो जेका आहे उहो पाण एतिरो परफॉर्म न करे सघिया आहिनि, जंहिंजे करे ही जेका आहे तबाही ते पहुती आहे तालीम. रीज़न 2 तव्हां छा था सम्झो? रीज़न 2 उन में इहो आहे त असांजी जेका सिविल सोसाइटी आहे, गवर्नमेंट आहे, उन जा उहो ॿारनि खे या उन टीचरनि खे सही तरह एजुकेट ई न करे सघिया आहिनि. असांजा टीचर, प्राइमरी टीचर आहे, उनखे इहा का ख़बर न हूंदी त हुनखे नंढड़े ॿार खे कीअं पढ़ायो वञे, या हिकिड़ो कॉलेज जो इहो आहे प्रोफेसर, त हुनखे उहा ट्रेनिंग ई नथी कराई वञे त उहो उन मेच्योर छोकिरे सां या छोकिरी सां उहो कीअं हुन सां डीलिंग थियणु खपे. त उन में इहो कलेक्टिवली मसइलो इन्हनि सभिनीनि में आहे. अगरि उहे सभु गॾिजी कोशिशि कंदा त तमामु बहितर तालीम असांजी अची वेंदी. तव्हां शायदि इतफ़ाक़ कयो था या तव्हां वटि 1 ऐं 2 जी लिस्ट में? बिल्कुलु इहा ई साॻी ॻाल्हि आहे. मां मुतफ़िक़ आहियां इन ॻाल्हि तां त जेके असां वटि टीचरनि जे अपॉइंट असां कयूं था, उनखे सुठे नमूने सां प्रॉपर उनखे गाइड नथा कयूं, उन्हनि जी ट्रेनिंग असां नथा करियूं. जीअं तव्हां ॾिसंदो सिविल सर्विस जा जेके बि ऑफिसर्स आहिनि SCSS लेवल ते, उहे जेकॾहिं एग्ज़ाम क्वालिफाई करे था पोइ बि उन्हनि जी जेको ट्रेनिंग कई वेंदी आहे बाक़ाइदा, जीअं हू सोसाइटी में एफिशिएंट ऑफिसर साबित थियनि. त टीचर जेको आहे सो बुनियादी हिकिड़ो जुज़ो आहे जेको तालीम जो नेशन जी क़ौम खे अॻिते आणण जो. त उन्हनि जे ट्रेनिंग जे लाइ के बि जेको आहे इदारा क़ाइमु न कया विया आहिनि, न ई उन्हनि खे प्रॉपर गाइड ॾिनी वई आहे जो पढ़ाइनि था. उहो जेको आहे को गवर्नमेंट जो इदारो उनखे सुठे नमूने सां नथो कराए वञे. जेके अपॉइंट कनि था उन्हनि खे बाद में नथा कनि. जेके को माण्हू पंहिंजे बिज़नेस ते जेकॾहिं वञी उहो ट्रेनिंग करे थो त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर मोस्टली मां ईअं नठो आहे त को गवर्नमेंट उनखे माना जेको फोर्स कयो हुजे त भई तव्हांखे करिणो आहे, लाज़मी आहे तव्हांजे लाइ. त मां इहो चवंदुमि त उन्हनि वटि जेके ट्रेनिंगूं न आहिनि त अॼु बि उहो ई पुराणो निज़ाम लॻो पियो आहे की ॿारनि खे उहो ॿाहूं भञणु, उनखे ॼंगूं भञणु, उनखे मोचड़ा हणनि, त पोइ उन ॿार जे हुन में ज़हन में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थिए थो. उहो जहला पोइ वरी पुराणी सोच लॻी पई आहे उन्हनि जी टीचरनि जी, त उन में नथो सम्झ. लास्ट क्वेश्चन पुछणु चाहींदुमि तव्हां ॿिन्हिनि दोस्तनि खां त असांजा स्टूडेंट्स जेका हिकिड़ा रिवायती तालीमी तरीक़ा आहिनि हुननि ते बि रहनि था, ऐं रिवायती तौर ते असांजा जेका डिपार्टमेंट्स आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल जीअं ॿार असांजो थोरो वॾो थिए थो, असां डॉक्टर या इंजीनियर, तव्हांखे लॻे थो त हीअ बि कुझु अहिड़ो पैराडाइम आहे जंहिंखे शिफ्ट थियणु खपे? तव्हां ॿिन्हिनि मां जेको जवाबु ॾियणु चाहियो तव्हां ॿुधायो परवेज़. इहो जेको आहे असां वटि जीअं हाणे हिकिड़ो रुझान हली चुको आहे त डॉक्टर, इंजीनियर या प्लस में MBA, त मतिलबु हिकिड़ो असां हुन छोकिरे खे पंहिंजे विल ते छॾियूं ई कोन था. त अगरि हू सुठो सियासतदान थियणु थो चाहे या सुठो हू पायलट थियणु थो चाहे, आर्मी वञणु थो चाहे, ॿिए कंहिं इदारे में वञणु थो चाहे, ज़रूरी न आहे त उहो सुठो टीचर थी सघे, पर उनखे असां उन खां हटाए करे असां उनखे पंहिंजी विल, हिकिड़ो पेरेंट जेको आहे उहो पंहिंजी विल उते शो कराईंदो आहे. त हू नंढे लेवल खां ई हू सोचींदो त मूंखे बसि डॉक्टर ई थियणो आहे, भली हू हुन जी एक्सपर्टीज़ हुन में हुजनि, मैथ में हुजनि, पर हुनखे पढ़ाईंदो, उनखे उहा बायोलॉजी पढ़ाई वेंदी ऐं उहो हुन लेवल में हलियो वेंदो त हू डिप्रेस थी वेंदो. उन हिसाब सां हू परफॉर्म सुठो नथो करे, या त उनजे करे उन ओवरऑल पोइ उनजी लाइफ ते बि असरु पवंदा आहिनि. तव्हां छा फील्ड जे बारे में? इहो ई चवंदुमि त वाक़ई हिन जी ॻाल्हि तमामु सुठी आहे. हिते पेरेंट्स जी वेल तमामु घणी थी. जेॾीमहिल ॿारु नंढड़ो हूंदो आहे त उन्हनि जी पंहिंजी ख़्वाहिश जे मुताबिक़ उहो पंहिंजे शयुनि जी घुरिज जेको आहे सो कंदो आहे, घुर कंदो आहे, ऐं उनखे हासिलु करण जे लाइ उहो कंदो आहे, ऐं हुनजे ज़हन में हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो तस्वर, हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु, इमेज जेको आहे सो क़ाइमु हूंदो आहे.
पर उहो जेॾी महिल थोरो वॾो थींदो आहे त उनखे जेको आहे सो धड़का ॾिना वेंदा आहिनि या उनखे मुसलसिल उनखे जेको आहे सो उन शइ खां रोकियो वेंदो आहे, त पोइ उनजी जेकी सेल्फ क्रिएशन आहे उहा उनजी ख़तमु थी वेंदी आहे, उनजी जेकी पंहिंजी ख़्वाहिश हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे। पोइ हू डिपेंडेंस हूंदो आहे, पोइ उनखे कॾहिं पेरेंट जी ॻाल्हि ते हलंदो आहे, कॾहिं उहो पंहिंजे सोसाइटी में दोस्तनि जी ॻाल्हि ते हलंदो आहे, कॾहिं मिट माइटनि जी चाचनि मामनि जी ॻाल्हियुनि ते हलंदो आहे। पोइ जेकी हुननि जी पंहिंजी सेल्फ क्रिएशन आहिनि उहो उनखे ज़ाहिर न करे सघंदो आहे, उन में उनखे रुकावटूं पैदा थींदियूं आहिनि। पोइ ठीकु आहे उहो इंजीनियर त थी वेंदो पंहिंजे वाल साहब जे चवण ते, पर उहो ओड़ो जेको आहे सो साबित न कंदो उनजे लाइ, या उन इंट्रस्ट ते उन में कमु न कंदो जहिड़े तरीक़े सां उनखे पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश मुताबिक़ करणु घुरिजे। तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में आयो, ऐं तव्हांजी बि महिरबानी परवेज़, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं असां स्टूडेंट जे हवाले सां गुफ़्तगू कई। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनन जेका असांजा ॿई दोस्त हिन ॻाल्हि ते एटलीस्ट मुतफ़िक़ हुया त स्टूडेंट्स जो बि तमामु घणो किरदारु आहे तालीम जी बहितरी जे लाइ। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट्स आहियो त तव्हांखे हिन सॼे सिस्टम में पंहिंजो किरदारु ॾिसणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां कॉपी नथा करणु चाहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोई बि तव्हांखे अची फोर्स नथो करे सघे त तव्हां कॉपी कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पाण सीरियस आहियो तव्हांखे तमामु घणा मीन्स मिली सघनि था, तमामु घणा ज़रिया आहिनि जंहिंजे करे तव्हां हाणे पंहिंजी तालीम जेको इल्मु आहे हुनखे तमामु वसी करे सघो था। त सिर्फ़ु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त तव्हां हू ॻोल्हियो, पाण थोरो जेकॾहिं कोशिशि कयो त जेका आहे तव्हां वटि स्पेस तमामु घणो आहे पंहिंजे पाण खे प्रूव करण जो। हिन सां गॾु पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।